ही जेको दादू में थियो आहे इंतिहाई क़ाबिल मज़म्मत आहे ऐं हिन मां इहो लॻे थो त हाणे पुलिस वटि को बि केस न बचियो आहे। हाणे हू नादिर जमाली वारे केस में एतिरो मुंधा आहिनि दादू पुलिस वारा जो हाणे फ्रस्ट्रेशन आहे, हाणे ताक़त जो इस्तेमालु आहे, इहो हिसाइण आहे। दहशतगर्दी जा केस दहशतगर्दी नॉनसेंस दैट मीन्स कि हाणे एतिरो फ्रस्ट्रेशन थिया आहिनि, फ्रस्ट्रेट थिया आहिनि जो मूंखे आउं सम्झां थो त हिन खां पोइ वधीक फ्रस्ट्रेशन थी नथी सघे। ऐं ज़ाहिर आहे इहो को साफ़ी मुंहिंजो न ख़्याल माठ करे वेहंदा ऐं हिन ते शदीद रिएक्शन साफ़ी जारी रखंदा। सो इहो त ॻाल्हि बिल्कुलु क्लियर आहे त हीअ त बिल्कुलु फ्रस्ट्रेशन आहे दादू पुलिस जी। हाणे हू संभलियो न पियो थिए हू केस नादिर जमाली वारो। ऐं कमाल आहे त सिंध गवर्नमेंट अञा ताईं को हुन ते रिएक्शन न ॾिनो आहे। होम मिनिस्टर IG सिंध को बि रिएक्शन न ॾिनो आहे। कमाल आहे। SSP हिकिड़े मतिलबु त एतिरी न त एक्शन थींदा आहिनि इहे सरकारूं बहरहाल असां वटि सो हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी। बाक़ी जे तो हिसाब सां पुलिस सां गॾु हूंदा आहिनि, पुलिस सां गॾु न हूंदा आहिनि, आउं त ॿिन्ही खे ग़लति थो सम्झां। सहाफ़ी खे कंहिंजी बि धुर त न थियणु खपे। अगरि सहाफ़ी आहे हीउ जेको पर मतिलबु छा साफ़ी आहे त हरू पुलिस जी ॻिची पए छा? एग्ज़ैक्टली इहो बि न थियणु खपे। ॻाल्हि इहा त जेका शइ आहे उहो आहे, जेका शइ न आहे न आहे। हिन में ऐं पुलिस बि ज़ाहिर सिंध जी आहे, साफ़ी बि सिंध जा आहिनि, हिन में को दुश्मनी त कोन्हे का ॻाल्हि जी। एहतिजाज करण वारा बि भला एहतिजाज था कनि अगरि सो सहाफ़ियुनि जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त हू ॿिन्ही पासनि मतिलबु हुननि खे ऑब्जेक्टिव रहणु खपे। न्यूट्रल लफ़्ज़ त हाणे ॾुखियो आहे पर कोशिशि त करणु खपे जेका ॻाल्हि। लेकिन जॾहिं सहाफ़ी ऑब्जेक्टिव थींदा आहिनि त मूं पंहिंजे कैरियर में इहो ॾिठो आहे त उन्हनि ते वॾी हिकिड़ी नाराज़गी धुरियुनि जी शुरू थिए थी त बाबा तव्हां इन छा तव्हां असीं ताक़त में आहियूं, असां सां धुर थियो। पोइ जॾहिं तव्हां भोतार सां धुर नथा थियो, तव्हां पुलिस जी धुर नथा थियो, तव्हां DC जी धुर नथा, मिसाल जेके बि ताक़तवर धुरियूं हुजनि थियूं, पोइ हुन लाइ ॾमर अची वञे थो। लेकिन हुन में पोइ कुझु सहाफ़ियुनि जो जेके हूंदा ई हिकिड़ा अजीब क़िस्म जूं सहाफ़ियुनि जे नाले ते अलाए छा हूंदा आहिनि, उहे जेको बंगनि जा सलामी बि हूंदा आहिनि, SP साहिब वटि बि सुबुह शाम बीठा हूंदा आहिनि, के सिपाही जी बदिली के 4 पैसा जेको थींदो आहे धंधो घणनि सां अहिड़ा घणा त उहो पोइ अञा वञी वे त टिकरूं ॾींदा आहिनि। अच्छा उहो कंहिं न कंहिं सूरत प्रेस क्लबनि जो बि हिकिड़ो सदर मतिलबु को उहिदेदार हूंदो आहे। उहे थी वेंदा आहिनि ज़ाहिर, हुन वटि पैसा बि हूंदा आहिनि ऐं तालुकात बि हूंदा आहिनि। त पोइ चवंदा साईं आउं बीठो आहियां तोसां, हिननि खे साईं थोरो सोढ़ो कर। पोइ हिन हीअ जेका प्रेस क्लबनि जी सियासत आहे उहा बि शामिल हुई। हिकिड़ो वॾो गंदाण त लफ़्ज़ इस्तेमालु नथो कयां पर वॾो जहान आहे इहो हिकिड़ो। लेकिन बहरहाल ही क़ाबिल मज़म्मत आहे जेको थियो। डॉक्टर मंसूर जो हैदराबाद में। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब ऐं काजी साहब। डॉक्टर मंसूर जो तो कयां सर अर्ज़ हुयो साईं जन खे रिक्वेस्ट करणी अदब सां त असां डॉक्टरनि जा जेके रहतूं आहिनि ग्रुप इंश्योरेंस जे जेके पैसा आहिनि उहे साईं मुराद साहिब खे रिक्वेस्ट कनि त असांखे रहण पैसा त ॾियनि असांजा। ऐं ॿियो हिकिड़ो अर्ज़ आहे त छा सिंध में बि उहे ई बलोचिस्तान वारा हालात थियण वारा आहिनि? हिकिड़ी ॻाल्हि जो त क्लियर अची वियो। ॿी ॻाल्हि जो हिकिड़ी ॻाल्हि त साईं ग्रुप इंश्योरेंस जी कई, ग्रुप इंश्योरेंस जा पैसा नथा अचनि। असां इन ते त उहो सॼी हड़ताल कई एम्प्लॉइज़, उनजो अलाए छा थियो पोइ को टॉक्स काम न पोइ चयो नोटिफिकेशन निकिरण वारो आहे, उनमें बि त इहा ग्रुप इंश्योरेंस वारो अलाए छा थियो जो ख़ासि केली साहिब लीड कनि पिया न उनखे। पोइ अलाए छा थियो सही हुनजो बहरहाल मसइलो हल थियणु खपे। कान थिया इहे मसइला, इहे उअं ई पिया आहिनि पंहिंजो। अच्छा पंहिंजी ॻाल्हि हले पई पर हिकिड़ी ॻाल्हि आउं छाकाणि त हुननि दादू वारे ज़िक्र कयो आहे, हीअ कोट लालू वारो जेको 4 माण्हू 3 माण्हुनि खे मारियो वियो, हाणे उते हिकिड़ो मतिलबु अखियुनि ॾिठो शाहिद अची वियो आहे। हाणे ॾिसण इहो ॾिसो ही केतिरी ब्लेटेंट ॻाल्हियूं हुजनि। हिकिड़ो अखियुनि ॾिठो शाहिद अची वियो त हुन मुबैना तौर ते हुन ऐं उहो पुलिस वारो, उहो बि हुते को पुलिस खैरपुर पुलिस जो ई एहलकार आहे, हू अची चए थो त मुंहिंजे साम्हूं SHO मुबैना तौर ते हुनखे जेके मारियो अथनि उनखे सॾायो, उनखे पोइ शराब वराब बि पियारण जी कोशिशि कई, पोइ तूं भाउ आहीं, पोइ फलाण, पोइ ढमकाइण, ऐं पोइ को ख़ानगी माण्हू आया। हाणे ख़ानगी हुआ या पुलिस वारा ई सादन कपिड़नि में केरु हुआ ख़ुदा ख़बर। ऐं एलिजडली जीअं हू इल्ज़ाम हणे पियो हू पुलिस वारो जेको वादा मतिलबु एनी गवाह आहे जेको हुनजो चाचो बि हिकिड़े विक्टिम जो चाचो बि आहे शायदि, एहलकार आहे पाण पुलिस जो, पाण एहलकार।
मारे छॾियो। हाणे दादू में बि हिकिड़े पुलिस वारे चयो त पहिरीं हुनखे नादर जमाली खे अरेस्ट कयो वियो, पोइ SSP चयो त न ही त छाकाणि त पुलिस वारो बि जमाली आहे, Yes, तंहिंजे करे ही पंहिंजी बिरादरी जे हिसाब सां बयानु पियो ॾिए। हिते बि जेको ही पुलिस वारो आहे पर ही बि उन ई बिरादरी सां आहे, पर उन सां गॾो गॾु हू चाचो बि आहे, तंहिंजे करे चवंदा आहिनि बाबा न ही त हिन जो धोरा। लेकिन छा इंक्वायरी बि न थियणु खपे? ऐं इंक्वायरी केरु करे? जॾहिं SSP खैरपुर पाण चए, मतिलबु जॾहिं पुलिस पाण इहो चए थी त बाबा हू वारा बुहारी हुआ, फलाणो हुआ, ढमकाणो हुआ, त हू त धोर आहिनि, त पोइ जुडिशियल इंक्वायरी थियणु खपे न। JIT बि कंहिंजी ठहंदी? अगरि हुते 3 DSPs जी तव्हां ठाहे छॾींदो त उहो पंहिंजे माण्हुनि जे ख़िलाफ़ु त कोन ॾींदा। त मां चवां थो जॾहिं ॻाल्हि एतिरी खुली पए त पोइ माज़ी में इहो थींदो त पोइ हुकूमत बि चवंदी न यार हाणे घणो गन थी वियो आहे। घटि में घटि हाणे दादू खैरपुर घटि में घटि कुझु रिएक्शन हुकूमत ॾींदी कुझु त ॾींदी आहे त बाबा न हिनखे हीअं ॾिसी वठूं था, पोइ हीअं कयूं था, पोइ हू कयूं था, को ट्रांसफर, को बदिली। असां वटि पुलिस साफ़ियुनि ते केस दाख़िल करे छॾियो, कमाल आहे। अच्छा, इहो ई त हिकिड़ो नैरेटिव आहे न, इहो ई त बार बार हिकिड़ो कॉन्स्टेंटली नज़र अचे थो पियो त ईअं लॻे थो ॼण एडमिनिस्ट्रेटिव इदारा या हुकूमत दे आर नॉट सेपरेटेड, बिल्कुलु माना ईअं सफ़ा कलूडेड न को हिक ॿिए जी ॿुधणु चाहींदा, न को न ठीकु आहे। ज़ाहिर इदारा जेके पुलिस वारा या इहे हुकूमत जो हिसो आहे न, हुकूमत खे हुनखे डिफेंड हमेशह ई कंदी आहे। ऐं पोइ इहे जेके ऑफिसर्स हूंदा आहिनि, कंहिंजा माण्हू हूंदा आहिनि, उन ते लॻल हूंदा आहिनि, ठीकु आहे, उहो सपोर्ट कंदा आहिनि। पर जॾहिं ॻाल्हि इलाही हथ मां चढ़ी वञे त माण्हू माना हथु कढे न, छाकाणि त अल्टीमेटली त ही ब्लेम पोइ गवर्नमेंट ते अचे थो। इहो ई पोइ मरीम नवाज़ शरीफ़ साहिब जो बि त इहो ई हले थो न पियो, त जेको IG उस्मान अनवर साहिबु जेके चवनि था इहो बयानु आहे, मरीम नवाज़ शरीफ़ साहिबु हटायो आहे हिनखे। अच्छा, छो? पर छो जो फेस सेविंग ॾियण लाइ पोइ मौसम नक़ी साहिबु सॼी मैनेज कई आहे, छो जो उन्हनि जा करीबी अफ़सर आहिनि। न पोइ हुनखे सज़ा त न मिली, हुन IG खे त DG FIA करे छॾियो, हू त IG पंजाब खां वॾी पोज़ीशन आहे। जी हा, मरीम नवाज़ बकोल हुननि जे त मरीम नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे उहो लाहौर जो इंसिडेंट जेको थियो ऐं पुलिस तशदुद कयो मुड़ुस ते या हुन ते, उन IG खे छो हटाए छॾी? इंक्वायरी न पई थिए, पुलिस वारनि खे उहो न पियो थिए त पोइ का टसल क्रिएट थियल हो या छा थियल हो, नथो सम्झो। माण्हुनि जो इहो ई सम्झो अचे थो। अॻिते हलो, अॼु मुल्क जो चवंदो इकोनॉमी जो थोरो हाणे थोरो अगरि पिक्चर थोरी ॾिसिजे त अॼु असांजे फाइनेंस मिनिस्टर चवनि था पिया त भई असांजा हदफ़ सभु पूरा आहिनि, फर्स्ट क्लास। IMF जो दुबारा माण्हू अचनि था पिया, हिकिड़ी नई किस्त जी जेका आहे उहा अनाउंसमेंट थी, नई किस्त जा नए प्रोग्राम जी जेका आहे उहा। पर अॼु ई वरी चयूं त असां UAE खे बि रिक्वेस्ट कई आहे, जेका 12 तारीख़ ते 12 फरवरी ते डेट ख़तमु थी थिए, त असांखे रोल ओवर करे पैसा, अञा ताईं UAE रोल ओवर न कया आहिनि। ॿुधायूं त वरी सऊदी अरब खे बि चयल आहे $1.2 बिलियन जो रोल ओवर आहे, कुझु तेल जी बंद में बि पैसा आहिनि जेके उन्हनि खे चयो वियो आहे त रोल ओवर करे। UAE जा 2 अरब आहिनि न पाण वटि, त हिकिड़ी किस्त शायदि असांखे फेबरवरी में ॾियणी, हिकिड़ी शायदि जुलाई या जून में ॾियणी, त असीं चवंदा असां वटि कोन हली, महिरबानी करे थोरो कर्ज़ तोसी करे ॾियो। 2 साल रोल ओवर कयो। हाणे UAE सी द पॉइंट इज़, असां चऊं था असीं मिडल ईस्ट में हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी हैसियत मञंदा आहियूं पिया। असीं बिल्कुलु ठीकु आहे, दिफ़ाई लिहाज़ खां, छाकाणि त असां वटि हिकिड़ी प्रोफेशनल मिलिट्री पूरो सेटअप आहे ऐं न्यूक्लियर मुल्क आहियूं। पर अगरि असीं पैसनि लाइ ईअं माण्हुनि खे मिथूं मेड़ कंदासीं त हुननि लाइ छा आहिनि, त हुननि लाइ कुझु बि न आहिनि, लेकिन असां लाइ त घणा आहिनि न। छाकाणि त तव्हांजो मसइलो इहो आहे त ठीकु आहे IMF ऐं हीअ सभु मामलात आहिनि प्रोग्राम में, लेकिन तव्हां डॉलर कमायो किथे पिया? तव्हांजो जॾहिं मुस्तक़िल अगरि ही ट्रेड डेफिसिट वधे पियो त तव्हांजा डॉलर डिप्लीट पिया थियनि, यानी तव्हां डॉलर ख़र्च वधीक पिया कयो ऐं डॉलर तव्हां वटि अचनि घटि पिया, तव्हां वटि एक्सपोर्ट्स तव्हांजी घटिजी वयूं आहिनि। रेमिटेंस ते गुज़ारो आहे त हाणे रुगो रेमिटेंसिस ते जेके पॾेही पाकिस्तानी वेठा आहिनि उहे मोकिलीनि पिया, त मुल्क थोरी हलंदा, उन ते मुल्क पिया हलायो। ऐं सिर्फ़ु इहो आहे त MOU साइन थी वियो, अॼु हिन सां काज़ाकिस्तान सां थी वियो, अॼु ताजिकिस्तान सां थी वियो, अॼु हिन सां थी वियो, पोइ बसि MOU पोइ हीअं थी वेंदो, पोइ गुल गुलज़ार थी वेंदो। पीस बोर्ड जो हिसो थी वियासीं, ईरान जे टॉक्स में वञूं था पिया, इहे वैल्यूज़ मिलनि थियूं। बहरहाल ईरान सां USA टॉक्स ओमान में वेन्यू चेंज कयो अथनि, टर्कीअ खां बदिरां इस्तंबुल बदिरां टर्की बदिरां ओमान वञनि पिया। ऐं ट्रंप साहिब जो नाठी बि हुन में कुशनर बि हूंदो। इसी पॉइंट इज़ के
वॉट इज़ देयर फॉर सवाइ इज़राइल जी हिन फरमाइश जे त हुनखे इज़राइल खे जेको आहे उहो ईरान खे जेको आहे सीरिया बणाए छॾिणो आहे, लिबिया बनाए छॾिणो आहे, इन टाइप जो मुल्क बनाए छॾिणो आहे जेको ख़ुदि वरी हिकिड़ो सॼो ख़िते लाइ हिकिड़ो इंतिशार जो सबबु बणिबो। उनखां अलावा अमेरिका खे इज़राइल ईरान में परेशानी कहिड़ी आहे? कुझु बि न आहे। सो ऑल लॉजिकल पर्पज़िस हींअर ईरान सां हिकिड़ो सेटलमेंट अगरि करे थो अमेरिका त हिन में को मतिलबु मंतक त इहा थी चए त ही थी वेंदो, थियणु खपे, ख़्वाहिश नथो चवां, मतलब थी थियणु जोॻो आहे। बट अगरि इज़राइल ऑफकोर्स हुनजो प्रॉब्लम आहे त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी त हाणे ईरान कहिड़ो थ्रेट रहिजी वियो आहे इवन इज़राइल लाइ। हिज़बुल्ला कमज़ोर थी वई आहे, हमास तक़रीबन हिकिड़े पासे थी विया आहिनि, हुसीज़ बि पंहिंजी शइ में मुंधल आहिनि। त जेके ईरान जा प्रॉक्सीज़ हुआ जेके इज़राइल खे परेशान पिया कनि उहे बि कमज़ोर थियल आहिनि। सो ईरान लेकिन ॻाल्हि इहा आहे त बहरहाल चाइना जो बि किथां न किथां त इनडायरेक्ट डायरेक्ट प्रेशर हूंदो त ईरान सां सेटलमेंट कयो। हाणे ईरान केतिरो पोइ हिते हटे थो, छाकाणि त ईरान खे इहा ख़बर आहे त हू न्यूक्लियर ते पोइ हिते हटंदो त पोइ चवंदा त मिज़ाइल बि पंहिंजा ख़तमु कयो, पोइ ड्रोन टेक्नोलॉजी बि ख़तमु कयो। तंहिंजे करे हू 100 सैकड़ो त पोइ हिते कोन हटंदा। पर लेट्स होप कि को रैशनल ॻाल्हि निकिरी अचे। फ़िलहाल त को अञा ताईं ॿिन्ही जे विच में ईरान जे तरफ़ां बि का अहिड़ी स्टेटमेंट रैशनलाइज़ेशन जो, उहो त चवनि था असां पंहिंजे उसूलनि ते पोइ हिते न वठंदासीं। अमेरिका बि चए थो चए पियो त यासिर इहो ई न चवणु त इहो ई खपे त केरु असीं बि न हटंदासीं, असीं बि न हटंदासीं। जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त कुझु न कुझु ॾे वठि त थींदी आहे।